जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदासीं। गंबट में सैयद शफ़क़त शाह जिलानी ते हमले वारे मामले जो निबेरो थियो आहे। पीर ऑफ गंबट अबू साले शाह, सैयद अली रोशन शाह जिलानी ऐं MPA नईम अहमद खरल जी सरपरस्तीअ में फ़ैसिलो थी गुज़रियो, जॾहिं त पीर शफ़क़त शाह ते हमलो करे ज़ख़्मी करण जो अहमद शाह ते ॾोह साबित थियण ते 15 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया। गंबट में शफ़क़त शाह जिलानी ते हमले वारे मामले जो निबेरो थियो आहे। गंबट में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर किशोर कुमार असां सां लाइन ते मौजूद आहे। जी किशोर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल जेको आहे सैयद बिरादरी पारां जेको आहे कुछ ॾींहं पहिरियों सैयद शफ़क़त शाह जिलानी मथा अहमद शाह समेत कुछ माण्हुनि जेको आहे हमलो कयो। उन हमले जे अॼु जेको आहे निबेरे जे लाइ जेको आहे सो सैयद अब्दुल साले शाह जेको आहे जिलानी जी सरबराही में, जंहिंमें जेको आहे PPMPA नईम अहमद खरल जी शिरकत कई आहे, जेको आहे निबेरो थियो आहे। उन में जेको आहे अहमद शाह मथां 15 लख रुपया दंड बि विधो वियो, जंहिंखां पोइ जेको आहे केस बि जेको दाख़िल कयो वियो गंबट थाणे ते, उहो बि पिणु ख़तमु कयो वेंदो। फ़ैसिले बाद जेको आहे ॿई धुरूं पाण में खीर खंड रखी वयूं आहिनि। जी वॾी महिरबानी किशोर इन वाले सां अपडेट करण जे लाइ।